खैरपुर नाथन शाह बदीन बम धमाके जी कूड़ी खबर हलाइण ते खैरपुर नाथन शाह वासी नौजवान अजहर गाड़ी गिरफ्तार बदीन मुंतकिल। नौजवान की गिरफ्तारी खिलाफ कैनशाह में सिविल सोसाइटी वारसन पारा फयाज जाफरी नज़ीर गाड़ी फरमान गाड़ी बियन की अगवानी में बस स्टॉप खां मेहरान प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। उन मौके ते मुज़ाहिरीन सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त कैनशाह जो नौजवान सोशल वर्कर अजहर गाड़ी अणॼाण में सोशल मीडिया ते बदीन बम धमाके जी कूड़ी खबर हलाई, जंहिं ते हुन सोशल मीडिया ज़रिए माज़रत कई आहे। संदस जी माज़रत क़बूल करे खेसि आज़ाद कयो वञे। एहतजाज में शामिल संदस जे वालिद नज़ीर गारी जो चवण हो त कैनशाह शहर में रांदीकनि जो दुकान आहे, मज़दूरी करे बचन जो पेट गुज़र कंदो आहियां। पुट गलती कई जंहिंजी माफ़ी घुरी आहे, संदस खे माफ़ कयो वञे। मुज़ाहिरीन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, IG सिंध ऐं SSP दादू समेत वसवारनि खां संदस जी आज़ादी जो मुतालबो कयो। ॿिए पासे नौजवान अजहर गाॾी खे गुज़िरियल राति 2 वॻे बदीन पुलिस कैनशाह थाणे खां हथकड़ियूं हणी बदीन मुंतकिल कयो वियो। बरकत अली चांडियो, सिंध एक्सप्रेस न्यूज़, खैरपुर नाथन शाह।